नेशनल हाईवे ते रात देर खां सुबुह ताईं केतिरनि ई हंधनि ते कोहीरो छांयल रहियो। उन हवाले सां DIG मोटरवे पुलिस जावेद अली महर समूरनि मोटरवे पुलिस ऑफिसरनि खे हुकुम जारी करे छॾिया त कोहीड़े जे हवाले सां IG मोटरवे पुलिस ख़ालिद महमूद जे हिदायतुनि ते ड्राइवरनि खे आगाही ॾिनी वञे। मोटरवे पुलिस ऑफिसरनि समूरनि टोल प्लाज़नि ऐं गाइड सेंटरनि ते धुंध में एहतियात करण सां ड्राइविंग करण बाबति ड्राइवरनि खे आगाह करे रहिया आहिनि। ॿिए पासे मोटरवे पुलिस जे तर्जुमान जो वधीक चवणु हो त ड्राइवर ऐं मुसाफ़िर सफ़र शुरू करण खां अॻु मोटरवे पुलिस जे हेल्पलाइन 130 खां रहनुमाई वठनि, फॉग लाइट जो इस्तेमालु कनि, हेडलाइटूं ऐं हेज़र लाइटूं रोशन रखियूं वञनि ऐं सुबुह जो 10 बजे खां 6 बजे जे विच में सफ़र करण खे तरजीह ॾियो। बार बार लेन तब्दील करण खां पासो करियो। गाॾी खां काफ़ी फ़ासिलो बरक़रार रखो। ओचितो ब्रेक लॻाइण खां पासो करियो। असांजी हिकु नंढड़ी ग़लती वॾे हादसे जो सबबु बणिजी सघे थी। जी